हक सच लिखण जे ॾोह में सखर में शहीद कयल सहाफ़ी जान मोहम्मद महर जे नाहक क़त्ल ख़िलाफ़ मटियारी मीडिया हाउस ऐं हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट यूनिट मटियारी जे सर ते सहाफ़ी बिरादरी सियासी समाजी तोड़े क़ौमपरस्त तंज़ीमुनि पारां मटियारी प्रेस क्लब अॻियां एहतिजाज करे शदीद नारेबाज़ी कई वई। मुज़ाहिरे में मटियारी मीडिया हाउस मटियारी मीडिया फोरम अवामी प्रेस क्लब हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट खां सवाइ मटियारी जे केतिरनि ई सहाफ़िन सियासी समाजी क़ौमपरस्त तंज़ीमुनि STP जस्कम खोसा इतिहाद वरी इतिहाद ऐं सिविल सोसाइटी जे अॻवाननि वॾे अंग में शिरकत कई। मुज़ाहिरे खे ख़िताब कंदे मुज़ाहिरीन जो चवणु हो त शहीद जान मोहम्मद महर जो क़त्ल अहले कलम लाइ वाज़े पैगाम आहे त हक़ सच जो आवाज़ दॿाइण लाइ सहाफ़िन जो टारगेट किलिंग कंहिं बि सूरत में क़बूल नाहे। असां चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान खे गुज़ारिश था कयूं त शहीद जान मोहम्मद महर जे क़त्ल जो अज़खुद नोटिस वठी शहीद जे मुख कातिलनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ जे कटहरे में आंदो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।